नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के ڀرياروڊ मां खबर ईंदड़ ڀرياروड ڀرسان अॼु सुबुह सवेर ڀرياروड रेलवे स्टेशन खां अटकल 5 किलोमीटर जे फासिले ते दरगाह गाज़ी इब्राहिम शाह बुखारी वेझो कराची खां रावलपिंडी वैंदड़ 5 अप ग्रीन लाइन एक्सप्रेस ट्रेन हादसे जो शिकार थी वई हुई, जंहिं में ट्रेन जो आख़िरी 2 बोगियूं पटड़ी तां लही वयूं, जॾहिं त ट्रेन में सवार मुसाफ़िर मौजूदाने तौर महफूज़ रहिया। जॾहिं त हादसे वारे हंध ते रेलवे ट्रैक जो मरम्मती कम तेजी सां जारी है। ॿिए पासे रेलवे इंतजामिया मोहम्मद साले मेमो राब्ते करण ते ॿुधायो त रेलवे ट्रैक जी मरम्मत लाइ सखर खां आयल रिलीफ ट्रेन पहुची वई है ऐं कम तेजी सां जारी है। हिन चयो त हादसे सबबि ट्रैक जा 20 खां वधीक स्लीपर मुतासिर थिया आहिनि, जॾहिं त अप ऐं डाउन जी गाॾियुनि खे डाउन ट्रैक तां गुज़ारियो पियो वञे ऐं मुकमिल बहाली जो कम शाम 5 बजे ताईं पूरो थियण जो इम्कान आहिनि। जंहिं बाद रोहिड़ी खां इंजन घुराए ट्रेन जी पटड़ी तां लथल ॿिन्ही बोगियुनि खे रोहिड़ी तरफ रवानो कयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।